जंहिं शख़्सियत लाइ हिते मौजूदु आहियूं उहा शख़्सियत असांजे वजूद जो हिसो आहे, हुई ऐं इंशाअल्लाह रहंदी। सभु दोस्त हिते पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि करे विया आहिनि। जंहिं दोस्त जो गुल लाइ जेको ख़्यालु हो उहो हिन पंहिंजो पेश कयो आहे, पंहिंजे ख़्यालनि जो। गुल इन्हनि सभिनी ख़्यालनि खां मथां शख़्स हो। मुंहिंजी गुल सां मुलाक़ात जेकी थी उहा सहाफ़ी जे सां थी। जीअं ज़ाहिद ॿुधायो वियो त अदबी संगत जे जॾहिं हिते असीं सिलसिला शुरू कया त गुल सां मुंहिंजो कचहरियूं थियो ऐं अॻे मां मुख़्तलिफ़ जायुनि ते पंहिंजे मुख़्तलिफ़ डॉक्यूमेंट्रियुनि में, पंहिंजे मुख़्तलिफ़ कॉलम में ॻाल्हि करे चुको आहियां त गुल उहो शख़्स आहे जेको मुंहिंजी सदाईं रहनुमाई कंदो हो। हिते भाउ ख़ादम हिकिड़ी ॻाल्हि कई डॉक्यूमेंट्रीज़ जी, बिल्कुलु इहा सची ॻाल्हि आहे। मौज़ू जी जेका चूंड हूंदी हुई उन ते गुल सां बहस थींदो हो ऐं उन बहस दौरान खटे गुल ई वेंदो हो ऐं असां उन ते कमु कंदा हुआसीं। गुल कॾहिं बि इहो कोन चाहींदो हो त को मूंखे तव्हां आॾो रखी को कमु कयो। गुल असांजी ख़्वाहिश ॾिसंदो त हीअ छा था चाहिनि ऐं मां सम्झां थो पियो त हिते अक्सरियत सभिनि जी मां ॻाल्हि नथो कयां, अक्सर दोस्त मुंहिंजी इन राय सां मुतफ़िक़ थींदा त गुल सभिनी जे पोइ हलंदड़ माण्हू हो। गुल कॾहिं बि इहो कोन चवंदो हो त मूंखे तव्हां आॾो कयो। सहाफ़ती ऐं अदबी कम खां हटी करे जेकॾहिं पाण अचूं था पिया मुख़्तलिफ़ NGOs में जॾहिं असीं कमु शुरू कयो, मां शख़्सी तौरु जॾहिं कमु शुरू कयो त उते बि जेकॾहिं असांखे माण्हुनि जी ज़रूरत पवंदी हुई, असीं सम्झंदा हुआसीं त असांखे को प्लेटफॉर्म ठाहिणो आहे त गुल जो नालो पहिरियों पहिरियों ईंदो हो ऐं गुल उन खां इनकारी कोन थींदो हो ऐं उते अमली कमु करे ॾेखारींदो हो। यूसुफ मंगीअ समेत काफ़ी अहिड़ा दोस्त असां ऐं गुल सां लाॻीतो गॾु रहियासीं ऐं इन बुनियाद ते रहियासीं त कमु करिणो आहे। जेतोणीक उहो शोरो फिरोज़ शहर जो रवासी न हो, घिटियुनि जो गंदो पाणी हुनजे घर में दाख़िल कोन थींदो हो, हिते का चोरी का बदमनी हुनजे घर जो मसइलो न हूंदो हो। पर तव्हां ॾिठो त ऑल पार्टी अलायंस हुजे, सिटीज़न एक्शन कमेटी हुजे या उन खां सवाइ मुख़्तलिफ़ मूवमेंट्स जीअं हलंदो छा कैंपस वारी मूवमेंट हिते शुरू थी, उन खां सवाइ ॿिए जेके मुख़्तलिफ़ इशूज़ थिया उन में गुल सदाईं अॻियां हूंदो हो ऐं गुल ई उहो माण्हू हो जंहिं सभिनी दोस्तनि खे गॾु खणी हलियो। जीअं यूसुफ जी हिते सवेल ॻाल्हि निकिती त हुन टोपी लाहे पेरनि ते रखी, उहो सभिनी सां ईअं हूंदो हो। कंहिंखे मूंखे त हैरत थींदी इन ॻाल्हि ते त शाम जो जेकॾहिं गुल सां कंहिं मामले ते को बहस थींदो हो असांजो त सुबुह जो हुनखे यादि न हूंदो हो। असांजी दिलि में उहा शइ पई हूंदी, सॼी राति कोन सुम्हंदासीं, यार हीअ बहस थियो आहे, हीअं थियो आहे, सही आहे ग़लति आहे, पर ॿिए ॾींहुं जॾहिं गुल मिलंदो हो त हुनखे उहा शइ यादि ई न हूंदी हुई। न रुॻो एतिरो, पर मुख़्तलिफ़ सफ़रनि में जॾहिं मां हुन सां मुख़्तलिफ़ जायुनि ते मुंहिंजो वञणु थींदो हो त असांजो सॼो डिपेंड जेको आहे उहो गुल ते हूंदो हो। उहो लिखण जो मामिलो हुजे, उहो कंहिंसां ॻाल्हाइण जो मामिलो हुजे, कंहिंखे लाइनअप करिणो हुजे, गुल खे चइबो हो। गुल वटि उनजी शख़्सियत जो जेकॾहिं नंबर बि न हूंदो, वाक़फ़ियत न हूंदी, तॾहिं बि चवंदो हा बेटा करे था वठो ऐं करे वेंदो हो। हीअ जेको अॼु असीं हिते प्रोग्राम रखियो आहे, मूं वटि यूसुफ मंगी, अमजद मेमून ऐं मुमताज़ आया। मूं उन्हनि खे मुतमइन करण खां पोइ इहो प्रोग्राम अनाउंस कयो। मां सम्झां थो त असां प्रेस क्लब ते पहिरियों कर्ज़ु आहे, भले अदबी संगत जे ॿिए ग्रुप जो जीअं दोस्तनि चयो त मां हिसो आहियां, मां उन्हनि सां गॾु आहियां ऐं पर उनजे बावजूदि मूं सम्झो त इहो पहिरियों प्रेस क्लब जो फर्ज़ु आहे, त उहो करे बाक़ी ॿिए सभु प्रोग्राम करे सघूं था। नौशोरो फिरोज़ प्रेस क्लब उहा प्रेस क्लब आहे जंहिं पंजनि खे सदाईं यादि कयो आहे। ॾुख सुख में हुजूं, किथे बि हुजूं, असीं पाण खे यादि कंदा आहियूं। मां उहो बदनसीब शख़्स आहियां जंहिंखे गुल जी फ़ौतगीअ जी पहिरियों ख़बर पई हुई ऐं जॾहिं मूंखे ख़बर पई त मां अहिड़े सख़्ते में हुउसि त मूं जॾहिं ॿिए कंहिं दोस्त खे मैसेज मोकिलियो त मूं हुनखे चयो त मूंखे एतबार नथो थिए, तव्हां पक करे ॾियो। छाकाणि त गुल सां आख़िरी ॾींहंनि में मुंहिंजी ख़ुशनसीबी हुई त जेके गुल जा आख़िरी महीनो सवा हुयो, गोबंद माली वारी जेके 100 साला सालगिरह मुंहिंजे ख़्याल 20 अगस्त ते हुई, त उन खां पोइ लाॻीतो गुल सां क्लोज़ मुंहिंजो कॉन्टेक्ट रहियो मुख़्तलिफ़ मामलनि ते, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। छाकाणि त 2-3 असीं प्रोजेक्ट आहे उहे कयूं पिया। आख़िरी ॾींहंनि में बि मूंखे इहा एज़ाज़ हासिलु आहे त मां गुल सां कचहरी करे आयो हुउसि ऐं हिते जेके कुझु दोस्त हुआ उन्हनि सां मूं हुनखे लाइव हुते कचहरी कराई हुई। बदनसीबी इहा थी त जहिड़ी फ़ौत थियो उन ॾींहुं असांखे वञिणो हो, पर हिते कुझु मामला न वञी सघियासीं। प्रेस क्लब नौशोरो फिरोज़ जो गुल अॻे बि हिसो हाणे बि आहे। हिन अॼोके हिन प्लेटफॉर्म तां मां इहा सभिनी दोस्तनि खे ॿुधायां थो त प्रेस कॉन्फ्रेंस हॉल जेको आहे असीं उहो गुल जे नाले सां मनसूब था कयूं ऐं प्रेस कॉन्फ्रेंस हॉल जे ॿाहिरां मार्बल ते गुल जी पोर्ट्रेट लॻाए उन में प्रेस कॉन्फ्रेंस गुलमूरो प्रेस हॉल रखंदासीं
ऐं गुलमुरे जे ख़ानदान मां गुलमुरे जे भाइरनि सां मुलाक़ात था कयूं, जंहिंजो नालो ॾींदा भाउ जो या पुट जो, उनखे असीं प्रेस क्लब मेंबर जो ऐलान कयूं था पिया, उनखे प्रेस क्लब मेंबरशिप ॾींदासीं। उनखां सवाइ प्रेस क्लब नौशरो फिरोज़ गुल जी वारिस सां मां सम्झां थो त असीं दोस्त शख़्सी तौर ते भले गुल जे वेझो हुजो, जीअं को दोस्त चई वियो त यकीन कयो त असांजे घर में तॾो विछायल हो। जॾहिं गुल जी फोतगी जो इतलाह मिलियो त असांजे घर में तॾो विछायल हो। मुंहिंजे नंढड़नि ॿारनि खां वठी मुंहिंजी घरवारी ताईं सभिनि खे ख़बर हुई त गुल ऐं असांजो तालुक़ु कहिड़ो आहे। सो हिन वक़्त ताईं असीं उन सप्ते में मौजूदु आहियूं। इंशाअल्लाह गुल जूं चालीहा वर्सियूं जेके मामला थींदा, ख़तमा दूर जेके थींदा, असीं कोशिशि कंदासीं त हिकु तरफ़ भले गुल जो ख़ानदान करे, पर असीं दोस्त पाण उन सॼे मामले में अॻु रहंदासीं। गुल जूं वर्सियूं बि इंशाअल्लाह असीं मल्हाईंदासीं, छाकाणि मूंखे यादि आहे जॾहिं पोएं साल जुलाई में मूंखे कोविड जे करे कराची मुंतक़िल कयो वियो त मूंखे यादि आहे गुल हुते मूंखे फ़ोन करे चयो त भेंटो त परेशान न थींदे, तुंहिंजी वर्सी मां मल्हाईंदुसि, बेसबरामी अथई। मूंखे उहे ॾींहं गुल जा यादि आहिनि जॾहिं हाणे 2 महीना पहिरियों मूं डांगनि ते स्टोरी पे कई त मोचिन जे ॻोठ खां मोटूं पिया त इहो साॻियो क़ब्रस्तान वारो रस्तो पिया वठी अचूं, त मूंखे गुल चयो त हीअ अथई असांजो क़ब्रस्तान, बड़वा मरी वेंदे तोखे हेॾे खणी ईंदासीं, एॾो बंदि करे। इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके रोज़ाने जे बुनियाद ते असांजूं थींदियूं, कचरियूं थींदियूं हुयूं। गुल जो ज़ाती मुफ़ाद वासिद जो बाबा ॾींहुं आहे, गुल बीमारी जे बिस्तरे ते पियो आहे, ॻाल्हाए कोन थो करे, फ़ोन थो करे, आदमी संघ जो सॾा इहा ख़बर त लिखी ॾियां, बाबा तूं लिखाए। हालत इहा आहे हुन माण्हूअ जी कमिटमेंट ॾिसो, उहो माण्हू जेकॾहिं लिखाइण थो सघे त फ़ोन ते रिकॉर्ड थो कराए कंहिं थो सघे त ख़बर लिखी वठिजे। इहा कमिटमेंट आहे आख़िरी ॾींहंनि में गुल जी। अदबी संगत जो प्लेटफॉर्म हुजे, प्रेस क्लब जो प्लेटफॉर्म हुजे, जिथे बि असीं खुटासीं गुल सां ॻाढो रहियो आहे। बाक़ी गुल जे बारे में जंहिं दोस्त जो जेको दिलि में आहे उहो दोस्त पंहिंजी ॻाल्हि करे थो पियो, उन सां असांखे बि कोई एतिरो कोन्हे। गुल असांजो हिसो अॻु बि हुयो, हाणे बि इंशाअल्लाह रहंदो, ऐं अॻे बि असां अॼु रुगो ही 4 ॾींहंनि खां पोइ हीअ जेको तक़रीबा असां कोठाए चुप करे कोन वेहंदासीं। अलाह असांखे ऐं असांजा सभई साथी जेके इहे अहमत ॾींदो त गुल जी जेके यादगिरियूं आहिनि वक़्तु वक़्तु असीं यादि कंदा रहंदासीं। जॾहिं गुल जो फ़ोटो असीं हाल जे ॿाहिरां लॻाईंदासीं त गुल त असांखे सदाईं यादि आहे, पर जेको प्रेस क्लब में दाख़िलु थींदो उनखे गुल नज़र ईंदो, ऐं इंशाअल्लाह जेके ख़ानदान जेके माण्हू खे हिते शामिलु कंदासीं। इहो जेको कमु आहे इंशाअल्लाह ॾींहंनि में हफ़्ते जे अंदरि इंशाअल्लाह को मार्बल जी सुठे नमूने पोर्ट्रेट लॻाए उहो पाण हिते लॻाए ॾींदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। मक़ामी लोकल तालुके ज़िले इलाइक़े जे मसइलनि खां वाधारे नौशारे जे प्रेस क्लब सॼे सिंध जे केस खे घणो तणो मथे खयो आहे एहतजाजनि में ऐं पंहिंजे प्रेस बयाननि में। ऐं इन में जेकॾहिं तव्हां सभिनी जो किरदारु आहे त उन में वधि गुल जो बि हिसो आहे, या उन जी सोच तव्हांजे सोच सां गॾु शामिल बि हुई ऐं तव्हांखे उभारींदड़ ऐं उथारींदड़ हुई। ऐं मां ईअं सम्झंदुमि त प्रेस क्लब जी हीअ मंडली पोइ मची आहे। अॻु में ख़ादिम हुसैन मरी जे दराज कॉलोनी जे ओताक में यूसुफ मंगी, अली नवाज़ तगर, गुल असां सभिनी उते बुनियादु जहिड़ो करे इन फ़िक्र जो ऐं इन उभार जो रखियो आहे। इन जो क्रेडिट सिर्फ़ु ख़ादिम ॾिए थो वञे, पर पोइ उहा चकी जॻह उते ख़ादिम लॻाई, उहा पटे वरी प्रेस क्लब में शिफ्ट कई वई, जंहिं हिते जेको कमु कयो आहे सो तव्हां उन जा हिसा आहियो। हाणे गुल जे मामले ते मूंखां वधीक अव्हां बि ॼाणो था त उहो फ़िक्र जेको आहे मां उन में वरी साॻी ॻाल्हि दोहराईंदुमि त तव्हां जेके सहाफ़ी जे हैसियत में पंहिंजो केस पंहिंजे माण्हुनि जो खणी अॻिते वधी रहिया आहियो, इन केस इहो सॼो सिंध जे केस खे बि ओतिरो ई मान ॾियणु, वज़न ॾियणु, उभार ॾियणु, इहो तव्हांजे ॼण गुल जी पैरवी थींदी। तव्हां सचा सिंधी आहियो, तव्हांजो किरदारु पंहिंजे क़ौम लाइ ओहिड़ो ई आहे जहिड़ो हुजणु घुरिजे, पर हुन साथी जो जेको हिसो हो उहो जहिड़ो करे त हुनजे मुंहं खां पोइ बि जारी रहे। वॾी महिरबानी। जे इहे ते इहे ज़ात जी जुंबश नाहे जा मुर्सी हले सा जा जी मिठो न करे। सभ खां पहिरीं त मां जस ॾींदुसि प्रेस क्लब नौशर फिरोज़ इंसाना खे, जंहिं सिंध जे हिन जगाने किरदार जे वफ़ात ते अॼु ही मेड़ाको कोठायो आहे। ऐं ॿी हिकिड़ी वज़ाहत मुनासिबु सम्झो त मां करे छॾियां, ऐं शायदि ॻाल्हि कई दुख मां कंहिं दोस्त यूसुफ मंगीअ त
मुंहिंजो हिन में मेड़ाकी कराइण में को अमल दख़ल न आहे। को निज ऐं निज प्रेस क्लब जे उहिदेदारनि जो मसइलो आहे। ऐं जीअं तव्हां दोस्तनि खे मेड़ाके ॾींहुं ख़बर पई तीअं मूंखे ख़बर पई आहे त प्रेस क्लब पारां मेड़ाको थिए थो। मुंहिंजो हिन में को बि अमल दख़ल न आहे। उहिदेदार सदर साहिबु जनरल सेक्रेटरी साहिबु या ॿिया वेठा आहिनि त मां इहा वज़ाहत कयां मुंहिंजो हिन में को बि अमल दख़ल न आहे। ॿियो सचपच त गुलमुरो सिंध जो साहित्य परगिणे जो न नौशारे जो न सिंध जो कोई जगानो किरदारु हुयो। हुन सां एतिरियूं घड़ियूं शायदि यूसुफ मंगीअ घारियूं आहिनि जेतिरियूं मूं नज़र ख़ासि के लिए घारियूं आहिनि। ॾींहंनि जा ॾींहं असां गॾु घुमण लाइ निकिरंदा हुआसीं। पोइ डंडे आदम में ॾींहं रातियूं रातियूं उते रहंदा हुआसीं ऐं रातियूं रातियूं नवां जोतोईअ में रहंदा हुआसीं। जंहिंजे करे हाफ़िज़ मोहम्मद बि ख़ासि के लिए असां ते चोॾहं 4 चढ़िया जंहिंमें गुलमुरो मज़र ख़ासि के लिए मां हुउसि ऐं रज़ाक मस्तु हुई। जिथे मिलंदा हुआसीं त चवंदो 4 चढ़िया अची वियो हुनजो हिकिड़ो हूंदो हो। छाकाणि त हुन सां गॾु असां घणो कुझु जाॻियो ऐं सिखियासीं। इहे मतिलबु सिखियासीं। गुलमूर खे 20 साल एतिरो अरसो थींदो या वधीक त कासिम इसराण खे शायदि यादि हुजे त मां ऐं कासिम इसराण तां टैक्सी करे गुल खे ॻोठां वठणु वियासीं त तोखे साह बि रटायूं। छाकाणि कि नए अख़बार ऐं कासिम मूं सलाह कई त नए अख़बार जो नुमाइंदो कंहिंखे कजे त कासिम खे चइबो यार कोशिशि कजे त को सियासी माण्हू हुजे। छाकाणि सियासी कारकुन जेकॾहिं हूंदो त ख़तर सहाफ़त सुठी सहाफ़त कंदो ऐं पोइ इन ते मुताबिक़ थियासीं त गुलमूर जे हलूं। शाम जो टाइम हुजे हितां खां टैक्सी कई आहे गुलमूर जे ॻोठ वियाऊं साईं ऐं गुल खे चयोसीं न गुल हीअ अख़बार आई आहे असां चाहियूं था तूं सियासी कारकुन ई ऐं सम्झू माण्हू ई त तोखे हिन जो नुमाइंदो कयूं अख़बार ई काइनात। ऐं हुन राजबुक यार इहा त सुठी ॻाल्हि आहे त मां साह बि थियां। छाकाणि हुन सां थोरी अॻु में वक़्तु हुई मुंहिंजो दुकानु हेठां हूंदो हुओ मथां हिन जॻह हूंदी अवामी आवाज़ अख़बार सदाईं पढ़ंदो जीअं जितां ॾिसंदो हुउसि हिनखे त अवामी आवाज़ अख़बार हिनखे हिते माना कच्छ में लॻल ई हूंदी। माना अवामी आवाज़ जो पहिरें ॾींहं खां ई माना रीडर हुयो ऐं सियासी अचण करे हुन कचहरियूं थोरियूं कोन थींदियूं जंहिंजे करे असां हुन मुतासिर कयो ऐं हुनखे वठी आयासीं। हाणे चयोमांसि हाणे आहीं बि सरकारी मुलाज़िम हाणे हीअं कर त गुल मोहम्मद न लिख गुल खे मोहम्मद खे कटे तुंहिंजो नालो ॾियूं हाणे गुल मूरो त थोरो ढकु जीअं ढकिजे सरकारी मुलाज़िम जो ढकु जीअं ढकिजे इहो भलो आहे बहितर आहे। हुन इतफ़ाक़ सां कासिम यादि अथव न उन ॾींहं खां पोइ असां गॾिजी सहाफ़त जो सिलसिलो शुरू कयो। सहाफ़त सां गॾु इल्मी अदबी कचहरियूं बि रहियूं। पहिरें टेन्यूअर में जेको सिंधी अदबी संगत जो बुनियादु रखियो बल्कि ॿियो 75 में ॿियनि दोस्तनि ते सिंधी अदबी संगत जो बुनियादु रखो। ॿिए टेन्यूअर में जेको बुनियादु रखो बुनियादु बानीकार आहे उहो काज़ी ज़ुल्फ़कार रखियो। हेठां थियो किथे सिंधी अदबी संगत जो गजाणियूं थींदियूं तमामु घणो काज़ी ज़ुल्फ़कार सिंधी अदबी संगत खे मुतहरिक कयो। के 5-6 साल मुतहरिक थी वरी हुन खां पोइ इहो सिलसिलो वरी कटिजी वियो। उन खां पोइ जेको बुनियादु सिंधी अदबी संगत जो पियो उन में बानीकारनि में बि काज़ी ज़ुल्फ़कार पहिरियों हुयो काज़ी ज़ुल्फ़कार हुयो ऐं गुलमूरो हुयो मज़र ख़ासि के लिए मां हुउसि ऐं मरहूम आसिम मिठियाणी जे इसरार ते हीअ असां चाही ऐं इतफ़ाक़ इहो थियो त असां हैदराबाद हुआसीं त असां कावश में ख़बर पढ़ी त गुल पुठियां ईअं हुजत में अहिड़ा चई फलाणा फलाणा उहिदेदार हुआ चूंडे छॾिया मज़र खे मज़र ई अदबी संगत उहिदेदार चूंडिजी आहे चई न कीअं मुंहिंजो गुल चूंडे छॾियईं छो गुल कॾहिं ईअं हुजतूं भलाए छॾींदो। पोइ हुन सां चिड़ियासीं ऐं सख़्तु शदीद इख़्तिलाफ़ बि थिया पर जेतिरा असांजा शदीद इख़्तिलाफ़ थिया ओतिरो शदीद असांजी हिकिड़ी हिक ॿिए सां मुहबत बि हुई ऐं प्यार बि हुयो। उहो ई सबबु आहे जो असां दुख सुख में सफ़र कयो इंतिहाई सफ़र कयो ऐं ॾाढियूं एॾियूं हुजतूं हूंदियूं हुयूं जो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॾाढी दिलचस्प ॿुधायां त मां कराची जन हितां हलियो हुयुसि त हीअ वरी मिलणु आयो मूंखे हुते कराचीअ गुल चयमि गुल हाणे मज़ो मूंखे कराची नथो अचे अकेलो थी पियो आहे हिते तव्हां दोस्त बोले चई हल त हलूं था बसि असां सफ़र कयो आहे एतिरो ॿियनि दोस्तनि कयो हुजे या थी सघे थो असां खां घणो कयो हुजे। हुनजी ज़िंदगी माना ईअं खणी चइजे त हसन दर्स जूं के सिटियूं त हू माण्हू मस्तु कलंदर हो वाक़ई गुलमूरो ईअं हो हू माण्हू मस्तु कलंदर हो ऐं हुन में जेके खूबियूं उहे इंतिहा दर्जे जूं वधीक हुयूं। मां शाइरी कंदो हुउसि ऐं अॼु बि कंदो आहियां उहा अलॻि ॻाल्हि हुई पर मज़मून लिखण जो ॾांहुं
गुलमूर ॾिसियो ऐं सच पियो आहे लिखी कहाणियूं लिखण जा मज़मून कचा पका लिखण अॻु में बि लिखंदो चिकनी ॿियनि रिसालनि में छपबा। पोइ गुल चयो त मज़मून लिखण जो तरीक़ेकार हीअं आहे, जंहिंखे दोस्त घणे भाङे ॿ दोस्त टे चई आहे कापीअ में कापी आहे छा। जेकॾहिं कंहिं सियासी माण्हूअ जो बयानु अख़बार में अॼु छपिजे थो त हीअ ॻाल्हि आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर पई त कंहिं छा चयो आहे। तव्हां लिखंदव जॾहिं मज़मून त उन जी ॻाल्हि लिखंदव त उहा अख़बार में खणंदव त अख़बार में बाबा फलाणे सियासी रहनुमा चेयरमैन जा अॻुवाण जा वज़ीर हीअ ॻाल्हि कई आहे, उहा कापी न आहे, उहा हिकिड़ो ॾांहुं आहे मज़मून लिखण जो ऐं उहो ॾांहुं गुलमूर ॾसियो त हिन अंदाज़ सां हिन तरीक़े सां हीअ मज़मून लिखिबो त हिनखे वधीक पसराई मिलंदी या वधीक जेको आहे मक़बूलियत मिलंदी। उन में हुनखे माना वधीक इल्मु बि हो ऐं हू बाशऊर बि हो ऐं घणपासी शख़्सियत बि हो। बाक़ी काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके गुल जे ज़िंदगीअ में थियूं बि ऐं ज़िंदगीअ में हुन जेके कुझु कयो दसियो उहे सिंधीअ में चवंदा आहिनि त दिलि में राज़ हुजनि त बहितर आहे। ऐं आख़िरी वेल जेके हुन ॻाल्हियूं कयूं, मां ॿियो कुझु ॻाल्हियूं मुर्तज़ा बि वेठो हूंदो जेॾीमहिल हू कंदो, पर उहे न ॾिसजनि त बहितर आहे ऐं भलो अमल इहो आहे। ऐं सिंधी अदबी संघ जे हवाले सां साईं तकड़ मूंखे इहो हुजे हा त ॿुधायां था त साईं खे पहिरीं त का ख़बर ई कान्हे यूसुफ मंगीअ खे त सिंधी अदबी संघ त ठही कीअं ई थोरो मां ठहण जी ॻाल्हि करे काज़ीअ खे त ख़बर आहे त हिन ख़बर हलाई न हिन चयो त मामिलो ई कोन्हे त चवांसि थो जॾहिं अदबी संघ जो मामिलो ई कोन्हे त अदबी संघ जी ठही। अड़े बाबा तूं आहे मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हीअ आयो 8 साल पोइ त उहो त चए त सिंधी अदबी संघ त बाबा तूं 7 साल पोइ गुल खां सिंधी अदबी संगत में आहे। सिंधी अदबी संगत कीअं ठही छो ठही इहा हिकिड़ी हुनखे ख़बर हुई, मूंखे बि ख़बर आहे, काज़ी ज़ुल्फ़कार खे ज़ाहिद राजपर खे इन्हनि खे ख़बर आहे त कीअं ठही छो ठही छा लाइ ठही। बाक़ी गुल जीअं सवेल मां चईसि त माण्हू मस्तु कलंदर हो, ईअं ई माण्हू मस्तु कलंदर हो। हुन जे लाइ कंहिं बि माण्हूअ लाइ दिलि में जेको आहे सो ग़लति सोच कान हो। माना कंहिं तव्हां छा बि गुल खे करे विझो, जीअं भाऊ ख़ात्मो बि ॻाल्हि कई, तव्हां गुल खे छा बि चई विझो छा बि कयो न, गुल तव्हांजे लाइ ग़लति सोच जा ईअं खणी चइजे त बदनियती हुन माण्हूअ ॼण करण ॼण सोची कान हुई त माना बदनियती छा थींदी आहे, कंहिंजे लाइ बि ख़राबु सोच हुन माण्हू वटि न हुई। जेकॾहिं का ॻाल्हि हूंदी हुई त जेकॾहिं हिकिड़ो ॼण न त ॿिए ॼण तोखे ॿाह मां वठी चवंदो हीअ ॻाल्हि हीअं आहे ऐं हिन ॻाल्हि खे हीअं वठिजे हर भरू मथे में कॾहिं मां त चवंदो असां वटि काफ़ी अहिड़ा मोड़ आया पर कॾहिं गुलमूर असांखां कावड़ न कई, ॻाल्हाइण बंदि न कयो। सॼी उमिरि जेको असांजो 30 सालनि जो रिश्तो नातो रहियो अहिड़ा मोड़ बि काफ़ी आया, पर जेकॾहिं उतां मोटी ईंदो अञा मां केॾी महिल माना मुंहुं गुंजाए न ॻाल्हाईंदोसि त ॿिए ॾींहं जा सॾु कंदो जा अची ॿाह मां वठंदो जा चवंदो हल त तोखे बरकर करायां जा चांहि पीआरियां ऐं हूंदो वक़्तु उते सॼी ॻाल्हि ॿुधाईंदो पोइ चवंदो ख़तमु त ख़तमु, मां चवंदो ख़तमु। ऐं हू अहिड़ी माना तबियत ई अजीब क़िस्म जो माण्हू हो ऐं हुनजी कंहिं बि माण्हूअ सां जेको आहे नियत पढ़ी कान हुई ऐं सखी माण्हू हो। हुन वटि जेकॾहिं पैसा खीसे में हूंदा त दोस्तनि में ॾांहुं असांखे जदोजहद जो गुलमूर सेखारियो। मुख़्तलिफ़ जदोजहद में असां इमरान जो जदोजहद हुजे या आल पार्टी अलायंस जी जदोजहद हुजे, असांखे उहे गुर सेखारिया, उहे तरीक़ा सेखारिया, उहो ॾांहुं सेखारियो त जदोजहद कीअं कबी आहे। मां सम्झां थो त हुन दोस्त खे जेको इल्मु हुयो उन पंहिंजो उहो इल्मु पाण ते महदूद न रखियो, उहो उन सभिनी दोस्तनि खे वञियो। मां सम्झां थो जेके प्रेस क्लब जा असांजा दोस्त आहिनि जेके महिल डॉक्यूमेंट्रियूं ठाहींदा या रिपोर्ट काई साहब हूंदो हो या ज़ाद राजकर हो या मज़र ख़ाशकेर हुयो या ॿियो को दोस्त हुयो, उनखे जंहिं महिल उहा इल्म जी ज़रूरत पवंदी त उनखे गुल खे सॾे वठंदो हो त गुल अचु हीअ असां डॉक्यूमेंट्री रिपोर्ट था ठाहियूं, हिन खे तहक़ीक़ कयूं था। पर हुन माण्हू कंहिंखे बि जवाबु न ॾिनो, अची उन डॉक्यूमेंट्री ठहिराइण ताईं हुन सां गॾु रहंदो हुयो ऐं असांजो तमामु बहितरीनु दोस्त रहियो। ऐं मूंखे इहो बि एज़ाज़ हासिलु आहे त मां जॾहिं प्रेस क्लब जो मेंबर थियुसि त उनजे टेन्यूअर में थियुसि। मां ख़ुशनसीब माण्हू आहियां जेको गुल मूरे मूंखे उन टेन्यूअर में पंहिंजो प्रेस क्लब जो मेंबर कयो। गुल ते ॻाल्हाइण जे लाइ घणो कुझु आहे पर हुनजी समाजी ख़िदमतूं बि ॾाढियूं आहिनि ऐं सभिनी दोस्तनि खे यादि रहंदो ऐं विसरण जो माण्हू कोन। गुल विछड़ियो ज़रूरु आहे पर सभिनी खां विछड़ियो न आहे।